बहादुर हेरता है मुझो भी हुई का गाल आए तो मुझे बुधा परेशान छो थियो हाशिमा परेशानी गाल आहे तो के खबर आहे अलाए ना है पर मूं बुधो आहे त रात रेशम जे घर में चोर घिरिया है। बहादुर यह गाल सही है असां जी न्याणी लोंग जे घर में महफूज नाही। मुखे एक संगत बुधायो आहे त चोर के कंधार न हुआ इन तरजा हुआ ए बी संगत बुधायो आहे त ये चोर के ॿिया न हुआ पर जनेसर ए गुलजार हुआ। इन बिन्ही ॼणनि हाशिम तपाए ॾिनो। मां चाहंदो इन्हनि खे सबक सेखारणो पवंदो। हाशिम मुखे भी या खबर पई आहे जनेसर ऐं गुलजार मुजन जी जुरत ते इहो कम करे रहिया आहिनि। इन जो मतलब त इन मुजन खे खुट्टी खयूं बीठिया। हाँ बहादुर इन दौर में को भी गरीब शरीफ मानू महफूज नाही। इन्हें मुजन के घणी रियायत ॾिनी सी पर हाणे इन सां घटि कान थींदी। इन्हें का सब हिसाब किताब गणे वठंदासी तकड़ न आहे बहादुर। पहिरियां ससी के पंहिंजे घराणियूं पोइ ने जनेसर जो खटोलो खणंदुसि उफट मारींदासूंसि कोन छॾींदासीं इन कमीणे खे। अज ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अस्सलाम वालेकुम काॾे वाइड़ा मुंहिंजो मतिलब आहे अजनबी काॾे थो वञी। वालेकुम अस्सलाम साईं। सलामड़ो थियो हाणे कलामड़ो थी वञे। जी माना हा पोइ ॿुध कलामड़ो। अज ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अज ॿियो ॾींहुं थियो वा मोरे में मुंहिंजो वात पटियो पियो आहे। बस चाचा गंज थी वियो। तूं मूंखे इहो ॿुधाए त सूमर किथे आहे? आचर खां पोइ सूमर खां पोइ अंगारो अंगारे खां पोइ इहो विच में अथई। वाह मां चाचा सूमर जो पियो पुछां। चाचा सूमर जो। अच्छा चाचो सूमर हूंदो पलिए वटि। चाचा पलियो काथे हूंदो? चाचो पलियो हूंदो सूमर जे घर। सूमर चाचे पलिए जे घर पलियो सूमर पलियो। ये भला ॿई किथे मिलंदा? ये ॿई तोखे गॾु मिलंदा समझी कोन थो जा। पर किथे? बाबा यो बनी ते ॿियो वरी किथे? कंजी बनीअ ते? इहो पंहिंजी बनी ते मिलंदी। मुंहिंजी कड़ी जागीर आहे जो उन्हे ते वरी तोखे मिलंदा। मां पाण कबूतर अछड़ो केॾी महिल हिन ख़बर केॾी महिल हुन ख़बर गुटकाऊं। यार भला कुछ चरियो आई छा? बाबा मां फनकार आहियां फनकार। असांजा वॾा ॻाइण हा ये ॻाईंदा हुआ वणनि मां गेरा उॾामी वेंदा हा। कलामड़ो ॿुधायां। माफ़ कर चाचा मूंखां ग़लती थी वई जो मां तोखां अची चाचा सूमर जो पुछियो। वञ राग बि कोन थो ॿुधी त पोइ इहो कमु कीअं थींदो। ख़र्चड़ी बि कान ॾिने ईअं हलियो वञे। कलाम ॿुधी हा ॿियो ॾींहुं थियो आवाज़ पटियो पिया फत कीअं आहे तुंहिंजी मर्ज़ी। ईअं थो लॻे मूं जेके घोड़ा पालिया आहिनि उहो सिर्फ़ु दाणो खाई ॼाणनि था कोई इंज वत जी न आहे। बाबला ताना न ॾियो। जेकर इतबार न अथव त गोली हणी छॾियो। छो जो सियाणा चवंदा आहिनि जेको ताने सां न मोह सो तलवार सां न मरंदो। बस हाणे बस ॿुधी नथा मारो। हिकु पोड़ो ऐं हिकु औरत तव्हां खां ॾाढा थी विया आहिनि। रेशम सूमर वांगुरु सिधा नथा थियनि। मुंहिंजो न साईं असां उन्हनि खे पाण छॾे ॾिनो। जे फायरिंग कयूं हा त बेगुनाह हारी मरी पवंदा। रेशम सूमर खे ज़मीन ते अचण न ॾियो पोइ पाणे हारी भॼी वेंदा। जेकॾहिं उन ज़मीन जो अनाज मां नथो खाई सघां त पोइ रेशम छो खाए? फसल सुकाए छॾोसि या ॿोड़ाए छॾो। उन ज़मीन ते हिकु तीलो बि उसरणु न खपे। बाबला हाणे तव्हां फुल इजाज़त ॾिनी आहे। हाणे वेही धमाका ॿुधिजो छो त वज़ीर जो लोॾो कंध मथां गोॾो। हा वज़ीर कुझु करे ॾेखारियो। हारिन खे मारे भॼाए छॾियो।
जीअं को बि हारी रेशम जी ज़मीन न काए। हरू भरू फायरिंग कयो, खौफ़ एरास पकड़ियो, जीअं माण्हुनि खे ख़बर पवे मुजनि जूं मौजूं ॿोड़ींदियूं आहिनि न लोड़ींदियूं आहिनि। वञो। लॉन्ग फकीर मां ससुई के वचन आयो आहियां। जल्दी कर, ससुई के बाहर कर। वेह चाय पानी पी। मां तो वठे त मेहमानी खाइण कोन आयो आहियां। मुंहिंजी ज़ाल ससुई खे घरां कट, मां पंहिंजी ज़ाल खे वठण आयो आहियां। बहादुर तूं वेह त सही अदा। मां ससुई खे वठण वञा थो। जेकॾहिं हू तोसां हलण चाहे थी, मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे? भली वठी वञीसि। लौंग फकीर, हू चाहे या न चाहे, मां उनखे हर हाल में हर कीमत ते ससुई खे पाण सां गॾु वठी वेंदुसि ऐं उनखे मूंसां गॾु हलणो पवंदो कंहिं बि कीमत ते। बहादुर, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी अच। अॼु ससुई जी मर्ज़ी खां सवाइ मां तोखे ससुई जी बाहि कोन ॾींदुसि। तूं केरु थींदो आहीं मुंहिंजी ज़ाल खे ज़बरदस्ती पंहिंजे घर में रहण वारो? रेस बहादुर खान, तूं उन ॾींहुं सोची हा जहिड़ी तूं अॼु ससुई खे पंहिंजे घर मां लोधी कढियो। मां उहो ई लोंग आहियां जंहिं तुंहिंजी ज़ाल जे मथे ते हथु रखी हुनखे भेण बणाए पंहिंजे घर में पनाह ॾिनी। बहादुर, जेकॾहिं मां ईअं न कयां हा न त अॼु ॾींहं ताईं तूं पंहिंजी ज़ाल खे ॻोल्हे न सघी आहे। हाणे वरी चईं थो त तूं केरु आहीं? बस लौंग, मां चवां थो घणो न ॻाल्हाए। जल्दी कर, ससुई मुंहिंजे हवाले कर। तूं बि घणो न ॻाल्हाए बहादुर। ससुई मूं वटि न आहे। मां तोखे ॾिसी रहंदुसि लौंग। हा हा, ॾिसी वठिजांइ लौंग। मां चवां थो पछताईंदे पछताईंदुसि। छो बहादुर ॾिठो। बाबा ओडा मानी धी रानी, ससु जी सिक जी झोरे थी विझे। खणी अमानी, मूंखे कान थी वणे। मां त सुखी वाठो थी वियो आहियां। हाँ दुआ कर, अल्लाह साईं मूंखे पंहिंजो करे। बाबा वॾा ॿ टे गिरा हणी वठो। तव्हां अॻ में ॾाढा कमज़ोर थी विया आहियो। ईअं त बीमार थी पवंदो। अलाह कंदो ससी बि अची वेंदी। बाबा वॾा छो था हिमत हारियो? मां पंहिंजी धीउ ससीअ खे अॼु ई वठी ईंदुसि। वधीक जुदाई हाणे मूंखां मुंहिंजी बर्दाश्त नथी थिए। तोखे कहिड़ी ख़बर धीउ जी जुदाई छा थींदी आहे? धीउ जी जुदाई अंदर झोरे विझंदी आहे, मारे छॾींदी आहे। बराबर बाबा वॾा, ससीअ जी सिक त असांखे बि आहे। जंहिं ॻाल्हि में ससुई ख़ुशि आहे, असां ख़ुशि आहियूं उन में। अदा बहादुर ऐं हाशिम ते कहिड़ो एतबार? हू ससीअ खे मारे विझनि त पोइ? हा धीअ, तूं सही थी चईं। जेकॾहिं ससी उते ख़ुशि आहे न त भले ई उते जी पई तॻाए। मां पंहिंजे जिगर जे टुकड़े जे करे ई त ही घाव सहां पियो। अलाह कंदो त ससीअ खे को कोसो वाह न लॻंदो। बाबा वॾा, तूं मानी खा। मानीअ सां कहिड़ी कावड़? इंसान जेकॾहिं ज़िंदा आहे त मेला बि ज़िंदगीअ में ज़रूर थींदा। बाबा वॾा, दुखनि जे पुठियां सुख बि ज़रूर ईंदा। अखिड़नि खां डोरे लॾे विया, प्यार पखियड़ा जूई छॾे विया। ऐं असांजे नांगण ते सुखनि जो सिज बि ज़रूर उभरंदो। तव्हां हाणे छॾियो न ॻाल्हियुनि खे, मानी खाओ। वरी परीअ ते बि हलणो आहे बाबा। हा मानी खाऊं, पोइ बनीअ ते हलूं था। तूं हे घर पाणीअ जो गिलास भर। ठीकु आहे बाबा।
सोच में गुम थियो आई ऐसा भला अखियूं वड़जी वयूं थी छा या कंहिंजी नज़रुनि जो असलु तीर लॻो थी न यार चने सर अहिड़ी ॻाल्हि न आहे मां इहो सोचे रहियो आहियां त इन रईस बंगुल खान जो कमु कीअं कजे चने सर ये इश्क जा जीवड़ा तो में आहिनि असीं न प्यार मोहब्बत वारे चक्कर खां परे आहियूं अरे यार गुलज़ार है अरे यो बाबा कहिड़ो ॾुखियो कमु आहे हींअर जो हींअर घर में हली घिरऊं था हाणे ई था कागज़ खणूं इहो वरी कहिड़ो ॾुखियो कमु आहे केरु रोकी थो तंहिंमें आहे तम निड़ीअ खां वठी साह कढी छॾियांसि यार चने सर ख़बर पई आहे त ज़मीन या कागज़ रेशम जे घर न आहिनि कंहिं ॿिए वटि अमानत तौरु इन्हनि रखिया आहिनि ऐं इन लाइ सोचां पियो त घर में घिरण सां असांखे को बि फ़ाइदो न आहे इन जी माना त इहा लोमड़ी बि वरी चालाक आहे गुलज़ार ॻाल्हि ॿुध हाणे जेको बि असांखे कमु करिणो आहे न असुल सोची सम्झी करिणो आहे सम्झई न तॾहिं त चवां पियो त कुझु सोच त इहो कमु कजे कीअं कजे जो कमु बि थी वञे ऐं दाबो बि वञे तॾहिं त दुश्मन खे ख़बर पवंदी न त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली ॻाल्हि ॿुध गुलज़ार हाणे न रेशम जे बदिरां लौंग खे दाली कोठे में बंदि कयूं उन जे एवज़ रेशम पाण ई कागज़ ॾींदी लौंग खे छॾाइण जे लाइ सम्झई जेकॾहिं रेशम खे अॻुवा कंदासीं न ॻाल्हि ॻिचीअ में पइजी वेंदी सम्झण जी कोशिशि कंदो कर वाह चने सर वाह वाह जी टिक सोची थई इहे करण सां कंहिंखे ख़बर ई कान पवंदी त लौंग खे कंहिं अॻुवा कयो आहे त कागज़नि जे लाइ एॾा कशाला छो कयूं हली था लौंग जे लौंधड़ी ते पिस्टल रखूं पाणे अची कागज़ मिलंदा ॾींदो अहिड़ा ॾींदो अहिड़ा के ॾिठा ई न हूंदा हीअ निड़ीअ में हथो छो थो बास हीअ निड़ीअ में ओ त चने सर जी चाल चङनि भले जूं जाने बंगले बंदी के भी खुश करी कर खाम खाई मरी न पाए मुझे था बेरा नबू कमदार काॾे तो खिसकण जी करी बिठो छो कम थई जामू आजमा गो के कुटी खणंदी आ शिकारनि जा घर ॻोल्हींदी आ लगे तो के कुटी खायो आ फिलहाल त मां तुंहिंजे पुट चनेसर खे थो ॻोल्हियां जंहिं ॾींहुं मूंखे तो वारो पुट हथ अची वियो न उहो ॾींहुं हुनजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो बुल थई आशमखान बुल चनेसर ऐं गुलज़ार रुक ठल ते रुक जा या तुझी बंदूकड़ी कुछ भी कान कंदेसि वञी पंहिंजी कमकार जी कर असां तगा शैतान जा सहरा ते जले तू को माण्हू आई शैतान आई पक्को शैतान इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो जरा तकड़ो आजे वञा थो जन टेम हुजे मोटदा तोखे ॿुधायां आऊं ई ॿुधायां हलड़े बुजुर्ग थी पियो आहीं तॾहिं तो ख्याल कयईं न त इहे टंगूं ऐं ॿाहूं भञी छॾियईं हा मां वञा थो पर शुक्र कर चनेसर मूंसां गॾु कोन्हे न तुंहिंजो वटि लाश ते पियो हुजे या अड़े वरी चवाए नथो त वञी तो वधंदो बीह त सही हर कंहिं ते सिधी कहिड़ी बीठो आहे बसि हल ॾिसां कंदो तूं हली जानो इन्हनि कितड़नि जी का ख़बर पई है ना छो जो हाणे बदले जी पाए मूंखे सम्झ नथी ॾे वैसे ख़बर पई आहे त नबू कमदार बंगुल जे ॻोठ में आहे ऐं बंगुल जी कमदारी पियो करे ऐं चनेसर वैसे चनेसर बेले में लही वियो आहे ख़बर पई आहे त गुलज़ार सां गॾु आहे पहिरियां ससुई खे खणंदासीं उन खां पोइ
चने सर के मौत जी निंड सुमारींदासीं। रेसा गुस्ताखी माफ कजो। अदी ससी के इज्जत सां आणजे त बेहतर आ। इज्जत सां हू ॾियनि ई नथा त पोइ तूं ॿुधाए जानो त मां छा कयां। ससुई मुंहिंजी इज्जत आहे इहो मां सम्झां थो, पर ससुई खे केरु सम्झाए। रेसा इन मामले में तव्हां इस कांबू खान सां ॻाल्हायो। इस कांबू खान अदी ससी खे पाणे सम्झाईंदो। तूं चवीं थो त ठीकु आहे जानू, ईअं बि करे ॾिसंदासीं। ॾिसूं ते रईस कांबू खान छा थो करे। अस्सलाम वालेकुम। हाजी शरीफ ने खबर गोठ में सुख कोन थो अचे छा जो असांजे घिटियुनि में वती दो नासू हणंदो। आऊं आहियां छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। गुटकू दे खबर शरीफ छा थियो थई। कबूतर फ़कीर मां त तुंहिंजे इंतजार में बीठो हुअसि। मुंहिंजे इंतजार में ख़ैर त आहे हाजी शरीफ। कबूतर इहो त ख़ैर मूंखे वणे ई कोन थो, मुंहिंजे पिते ते ई कोन थो पोए। को बाहि बार को बबड़ बार पूरे तरह में बाहियूं लगी वञनि। हाजी शरीफ मां छा कयां, मुफ्त में त अदी बस्तरा जा फ़कीर बि कम कोन था कनि। कबूतर मां बाक़ी कहिड़े दर्द जी दवा, तोखे त पैसा ॾियण आयो आहियां, खोड़ पैसा। अच्छा मूंखे पैसा ॾियणा ही भली भली करे आए, जी जी करे आए, वरी वरी अच, वरी वरी हेॾां अच होॾां अच। ही असुल घड़ी घड़ी पियो अच। मुंहिंजूं अखियूं थधियूं, मुंहिंजा कन थधा, मुंहिंजो नक थधो, मुंहिंजी टिकण थधी, ॾे मूंखे पैसा। हा ईअं ईअं खीसे में हथ हण हाजी शरीफ कुझु वाह वाह वाह। हाजी शरीफ माण्हू सुठो आई। अॻे दफ़े 1000 जो नोट, वरी 1000 जो नोट, हाणे का मोटरसाइकिल किस्तुनि ते वठां। कबूतर ससी ऐं कांबू खान जा मेल मेलाप वधी आहिनि। हक़ीक़त में तोखे ॿुधाइण थो चाहियां त इहो जेको चने सर आहे न, इहो ससी ते आशिक़ आहे। ऐं इहो जेको वॾेरो कांबू खान आहे न, इहो वरी ससी ते मस्त लॻो पियो अथई। ऐं इहा ससी वरी कांबू खान सां बि सम्झी थो न। हाजी शरीफ कूड़ घटि हण असांजे गेटियुनि में ॾिसी थो नासू हणंदो थो अथई जे गिझ ढूंढ खे ॻोल्हे। ॻाल्हि इहा आहे त ससवी ऐं कांबू खान इहे ॿई शरीफ़ आहिनि। अहिड़ी का उन्हनि में हेर फेर आहे कान। मां ज़ाती उन्हनि खे सुञाणा। ससवी शरीफ़ आहे ऐं कांबू खान बि सम्झो हुनखे पंहिंजो थो सम्झे। ऐं अहिड़ी कहिड़ी जेका तूं ॻाल्हि थो करी ग़लति थो करी, ॿई शरीफ़ आहिनि, उनजो किरदार सही आहे। बाक़ी रही तुंहिंजी ॻाल्हि, चई थो आहियां शरीफ़। शरीफ़ तूं हुजी त पराए घिटियुनि में नासू हणंदो थी, अख नूटे पियो थो ॾिसी। हिते त रुॻो गॾह पिया था फिरनि, ॿियो माण्हू त तोखे हिते लभंदो ई कोन। इन ये कूड़ खे त सच करणो आहे, बाक़ी तोखे पैसा छाजे लाइ न अथमि, अञा बि ॾींदो साईं। मुल्क में हुल हलाए हुल त कांबू खान ऐं ससी जो इश्क चोटा चोटा। अहिड़ो पढ़ो थो घुमाया जो कांबू खान ऐं ससवी जा चर्चा हूंदा। अहिड़ो हुल हुलाईंदुसि, राज वेठाईंदुसि, तूं रुॻो मूंखे ॾियो कर ॾे। ओ ईअं हिते अच न कबूतर, विंझ को मुल्क में बाइताल जीअं बहादुर बचो गैरत में अची ससी खे धुप करे छॾे। इहो बहादुर जेको आहे न, इहो ससवी जे इश्क में अंधो आहे, इहो कुझु कंदो ई कोन। बाक़ी रही मुंहिंजी ॻाल्हि, मां अहिड़ा मुल्क में अहिड़ा तो पढ़ा जा जो राज वठंदा। तूं रुॻो मूंखे ख़र्चड़ी ॾींदो कर। आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। ऐं गुटकू ठीकु आहे चाची? अॼु मां ॾाढी ख़ुशि थी आहियां, तव्हां मूंसां अॼु मिलण आया आहियो। चाची ख़ुशि आहीं न? सोनी तूं कीअं आहीं? मां ख़ुशि आहियां, पर तूं त ख़ुशि आहीं न। ससवी तुंहिंजी ॾाढी सिक लॻी हुई। हा मां बि ख़ुशि आहियां। पर ससी बाबा वॾो तोखां सवाइ ॾाढो ग़मगीन आहे।
वो तोखे ॾाढो यादि थो करे, पर तूं हुनखे विसारे छॾियो। पक्का त चाचा वारा थी विया आहिनि, भला का न्याणी पंहिंजनि खे विसारे सघे थी। बाबा त मुंहिंजे साह में समायल आहे, पर जुदाई त यहाँ झोरे विधो आहे। ससी, हू पक्का न आहिनि थिया, तूं त हुननि खे हर वक़्तु यादि आहीं। ससी, जेको कुझु थियो वो वक़्त जो इम्तिहान हो, हाणे सभु शर्मिंदा आहिनि। ससुई, बाबा वॾो तोखे सारे हू त मरी वेंदो, भला यको जे लाइ न त चक्कर ॾियण लाइ त घर अच न। ससुई, तूं रुगो बाबा वॾे खे मुंहुं ॾेखारे वञ, एतिरो कर। ठीकु आहे चाची, मां ईंदसि। मां बि अलाए कहिड़ी ॻाल्हियुनि में लॻी वियसि। छॾियो हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे। तव्हां इहो ॿुधायो, बिरयानी खाईंदो या तव्हांजे लाइ मच्छी तयारु कयां? न ससी, असां तोखे न छॾींदासीं। तूं पंहिंजो कमकार छॾाए, पोइ असां सां गॾु हल। तूं फिलहाल त असां सां गॾु हल। मां हाशिम खे चवंदसि त तोखे वरी हिते वापसि छॾे वेंदो। ठीकु आहे चाची, मां आदि रेशम खां पुछां। टंडन जिया